छो न करियूं फ़ख़ुरु सिंधी हुजण ते। छा तव्हां ॼेठी सिपाही मलाणी जो नालो ॿुधो आहे? हूअ सिंधियुनि जी शेरणी करे कोठी वेंदी हुई। हुन जो जनमु थियो 10 फरवरी 1906 में। हैदराबाद जे कुंदनमल स्कूल में वरिताई तालीम ऐं जल्द ई दया आश्रम स्कूल में प्रिंसिपल तौरु कमु कयईं। बहादुर, सियाणी, सम्झू, निडर हुई ॼेठी तुलसीदास सिपाही मलाणी। हूअ आज़ादीअ जी जंग में टिपी पई। घणई दफ़ा हूअ जेल पिणु वई ऐं सिंध असेंबलीअ जी 2 दफ़ा डिप्टी स्पीकर चूंडिजी आई। विरहाङे खां पोइ सिंधी भारत में ॾाढियुनि ॾुखियुनि हालतुनि में रही रहिया हुआ, जुदा जुदा शहरनि में। उन वक़्तु ॼेठी भेण बम्बई हली आई ऐं बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल जी मेंबर बि थी। उन खां पोइ डिप्टी चेयरमैन पिणु बणी। ॼेठी भेण सिंधियुनि जे लाइ जायूं ठाहिण जो कमु शुरू कयो। हुन हाउसिंग कोऑपरेटिव सोसाइटीज़ जो पायो विधो। 4 कॉलोनियूं ठहियूं जुदा जुदा हंधनि ते बम्बईअ में। दादी ॼेठी सिपाही मलाणीअ सिंधियुनि लाइ जॻहियूं ठाराइण शुरू कयूं त उन्हनि में पेमेंट जी ख़ासि सहूलियत ॾिनी वई। पहिरीं कॉलोनी जेका तयारु थी उहा हुई महिम में नवजीवन सोसाइटी। 1959 में माण्हुनि खे ॾिनी वई, जंहिंमें 266 फ्लैट्स हुआ। इन खां पोइ जेका कॉलोनी तयारु थी उहा हुई चेंबूर जी। चेंबूर जी कॉलोनी में 517 फ्लैट्स हुआ ऐं उहा 1963 में माण्हुनि खे पोज़ीशन ॾिनी वई। इन खां जेका पोइ जेका तयारु थी उहा हुई असांजी भगवान सिंह सोसाइटी। भगवान सिंह सोसाइटी माटुंगा में तयारु थी, जंहिंमें कुल फ्लैट्स 80 हुआ। लेमिंगटन रोड यानी बॉम्बे सेंट्रल जी जेका सोसाइटी ठही उहा 11 माड़नि जी बिल्डिंग्स हुयूं, जंहिंमें 727 घर हुआ ऐं 505 ऑफिसिस हुयूं। इहा सोसाइटी 1969 में तयारु थी वई हुई। इन नमूने में हुन सभिनी खे सिंधियुनि खे थाईंको बि कयो ऐं केतिरनि ई तालीमी संस्थाउनि सां जुड़ियल हुई। उते बि हुन काफ़ी सिंधियुनि जी मदद कई। दादी ॼेठी सिपाही मलाणीअ ॾाढा सुठा कम कया, समाज जा हर नमूने जी शेवा कयईं ऐं इन्हनि ई कमनि में रुधल हुई। हुन इन लाइ शादी बि कान कई, पर मंघ राम थदाणी खे हुन पंहिंजो पुटु करे मञियो ऐं उनखे ई हुन जवाबदारी सौंपे ॾिनी। अफ़सोस आहे जो अहिड़ी शख़्सियत जी का बि क़दुरशनासी सिंधी समाज कान कई आहे। हिन जे 120 जनम ॾींहं ते असीं चाहींदासीं त सभिनी खे ॿुधायो, जीअं ख़बर पए माण्हुनि खे त ॼेठी सिपाही मलाणी हिकु आला शख़्सियत हुई। नाज़ आहे असांखे अहिड़ियुनि शख़्सियतुनि ते, भेण ॼेठी सिपाही मलाणीअ ते।